अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो ख़ादिम मीर संजर ख़ान खोसो। दोस्तो अॼु हिकु बहितरीनु कहाणी तमामु ज़बरदस्त ही पंहिंजे फ़सुलनि में वेठा आहियूं, ख़ैरनि सां हिननि में बि अलाह पाक पंहिंजूं बरकतूं विझे। दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां पाण सभिनी ॿुधी हूंदी त वरेत वारी अन करे, वरेत वारी अन करे। ॿुधाइनि था त हिकिड़े पुराणे ज़माने जी हिकिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़ो ज़मीनदार हो, उन वटि हिकिड़े ग़रीब हारी हो। उन हारी खे इलाही टाइम थियो ऐं उहो हारी हुन ज़मीनदार वटि इलाही कर्ज़ी थी वियो। त एतिरे क़दुरु जो उन हारी वटि मतिलबु पंहिंजे बचनि खे खाराइण लाइ अन्न वग़ैरह माना का शइ न वञी बची। त उन फ़सुल जे पोखाई बि टाइम अची वियो त ज़मीनदार छा कयो, हुनखे 10 किलो खनि ॾिनई ॿाझर ते। ही ॿाझर वञी हिन फ़सुल में नाड़ी कर, नाड़ीअ जो टाइम अची वियो। हीउ जीअं आयो घर ॾिसी फाका कशी पंहिंजे अस्तग़फिरुल्लाह पंहिंजे मासूम बचड़नि ऐं पितकड़नि खे बेयारो मददगार ॾिसी उहे ॾरे पंहिंजे बचड़नि मासूमनि खे खाराई। उन खां पोइ चई हाणे ज़मीनदार त कोन छॾींदो, उनजो कर्ज़ बि मुंहिंजे मथां आहे। पोइ छा कई, जो दिलि में ख़्यालु करे वारी खणी वञी उन फ़सुल में नाड़ी कई। ॿियनि बि पंहिंजा नाड़ी कया, हिन उहो वारी नाड़ी करे ही हलियो आयो घर। हिन जे दिलि में इहा ई हुई त हिन फ़सुल में त मूं वारी नाड़ी कई ॿनीअ में, हिते फ़सुलु थींदो कोन। पोइ हिन छा कयो, राति जे पेट में माना पंहिंजो घर खणी उतां लॾो पटी वञी ॿियो इलाइक़ो वसाई। काफ़ी वक़्तु गुज़रण खां पोइ ज़मीनदार इन ई सोच में त हारी हिते किथे आहे, कंहिं मज़ूरी जे सांगे जा छा ईंदो लाज़मी फ़सुल खे संभालींदो। त इलाही वक़्तु गुज़रण खां पोइ फ़सुलु अची तयारु थियो। ॿाझर माना ॿिया जेके पासे में हारी हुआ, ॿिया ज़मीनदार हुआ, उन्हनि जे फ़सुल खां हिन जो फ़सुलु तमामु ॿीण ते माना तमामु बहितरीनु हो, तमामु ज़बरदस्तु हो। पोइ नियापन न ॾिन ते हेॾां होॾां ॻाल्हि वञी हारीअ ताईं पहुती। हारी सोचियो यार मूं त हिन में वारी नाड़ी कयो, हिन में त थींदो कुझु कोन। बहरहाल माण्हू चवनि था, बहरहाल हिन खे यकीन त कोन थिया, पर कुझु दोस्तनि हितां हुतां करे हिन खे यकीन ॾियारियो। हीअ हली ॾिसे त माशाअल्लाह छा त फ़सुल आहे, छा त ॿाझर आहे, ॿियनि ॿाझरनि खां ॿीण टीण ते तमामु बहितरीनु फ़सुल आहे, ॿाझर आहे। पोइ पंहिंजे ज़मीनदार खे हिन सॼी हक़ीक़त केरे ॿुधायो त मूंसां हीअ हशर हो, हीअ हालति हो, अहिड़ो मतिलबु मुंहिंजे घर में हालात हुआ। उन मुताबिक़ मूं हिन में नाड़ी जेका कई सा वारी नाड़ी कई आहे, मुंहिंजे घर में हालात ठीकु कोन हुआ। जेका तो अन्न कणा ॾिना ॿाझर 10 किलो खनि जेके बि हुआ, उहे मूं घर ॿारनि खे खाराया। बाक़ी रही ॻाल्हि त मूं हिन में नाड़ी सिर्फ़ु वञी वारी कया। उन वारियुनि मां अलाए छा थी वियो, त पोइ इन ते माना अफ़सोस थी ऐं सोच में पइजी वियो, छा मां हिन सां केॾो ज़ुल्म कयो। ही वीचारे वटि एतिरे क़दुरु हिन मिसकीन जा हालात माना ख़राबु थी विया, जो ही पंहिंजे बचनि खे मानी गबो खाराए सघे। बहरहाल हिन ते कर्ज़ जे हिसाब सां पोइ हुन ज़मीनदार दिलि में माना ख़ुदा जे ख़ौफ़ अची वियुसि। पोइ चई हाणे इहो फ़सुलु बि तुंहिंजो आहे, इहो फ़सुलु वञी तूं खण, तोसां हिसाबु किताबु कोन्हे, तुंहिंजे नसीब में अलाह पाक के हिन खे बरकत विधाए न। बहरहाल को मसइलो कोन्हे, तोखे उहो कर्ज़ बि माफ़ आहे, हेलो को फ़सुलु तुंहिंजो आहे, वञी तूं खण बाबा, तोखे अलाह ॾियारींदो, वञी खण। बहरहाल पोइ ॿियनि जे निस्बत में तमामु बहितरीनु हिन जो फ़सुलु थियो। हिन पंहिंजे बचनि जे हिसाब सां खणी पंहिंजे बचनि खे ख़ुशि कराए, पंहिंजे बचनि खे सुठी रोज़ी अता फ़रमायो। रब पाक सभु कंहिंखे तमामु बहितरीनु ऐं पंहिंजे हिलाल जी रिज़्क़ रोज़ी अता फ़रमाए। मां सभिनि ज़मीनदार भाउरनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त यार ख़ुदा कुझु मिसकीन हारी अहिड़ा बि आहिनि, उन्हनि जे हालात ऐं उन्हनि जो घर जो जेको तंगदस्ती आहे उन ते बि रहम कयो। बहरहाल सभु त अहिड़ा कोन हूंदा। बहरहाल मां बसि जेके बि आहिनि उहे पंहिंजे दिलि में इहो बि सोच कनि त हारीअ जा ऐं हुनजे घर जा हालत कहिड़ा आहिनि, उन्हनि खे मदे नज़र रखी पोइ पंहिंजे हारीअ सां उहे हिसाबु किताबु करे। ऐं हींअर जा हिसाब इलाही ॻरा आहिनि, छो जो हरनि जे हिसाब सां टिकटनि जा कलाक थिया, किण गोबल वग़ैरह जेके बि आहिनि उन्हनि जे हिसाब सां तक़रीबन उन्हनि जा हिसाब इलाही ॻरा आहिनि। ऐं मिसकीन जेको आहे हिन महांगाई जे दौर में पंहिंजे घर जे अख़राजात खे बि अफोर्ड नथो करे सघे, त उहो अहिड़नि महांगनि घरनि मतिलबु हरनि जे हिसाब सां उहो अफोर्ड न करे सघंदो, छो जो फ़सुल में एतिरी एवरेज न हुजण जे करे हुननि जा इलाही हालात माना बुरा आहिनि। उन हिसाब सां अलाह सभु कंहिंखे हिदायत ॾिए ऐं पंहिंजे
हारई ईअं सम्झो तव्हांजा बच्चा आहिनि उन्हनि जे हालातनि खे मदे नज़र रखी पोइ हुननि सां उन हिसाब सां हिसाब किताब कंदा कयो। थैंक यू सो मच। उमेद तव्हांखे ही असांजी महिनत पसंदि आई हूंदी।